नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त टंडो अल्हयार लॻ भंबरो खूह वेझो रहवासियुनि जो पाणी जे नेकाल जे लंघनि ते मोरियूं बंदि हुजण ख़िलाफ़ राजूने इतिहाद जे सरवाण मीर मुर्तज़ा ओटो जी अॻवानी में टंडो अल्हयार चंबड़ मेन रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। हुननि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असांजे घरनि में केतिरा ई फुट पाणी बीठल आहे। मासूम ॿार मूज़ी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, जॾहिं त बाअसर पाणी जे लंघनि खे बंदि कयो वेठा आहिनि। जेसी ताईं पाणी जे लंघनि ते कट ॾेई पाणी निकाल न करायो वेंदो, धरणो जारी रहंदो। करियां थो ऐं डीसी साहब ते एहतिजाज शुरू कयो आहे। इंशाल्लाह को न को ईंदो न ईंदो त असीं हिते वेठा हूंदासीं। अवाम भले परेशान थिए, असीं परेशान आहियूं, ॿिया परेशान थियनि। बिरादरीन पारां इहो ऐलान कयो वियो हो त अॼु असां धरणो हाणी रोड बंदि कंदासीं। सिमनाल बोज़दार बिरादरी आहे, लिगारी बिरादरी आहे, अक़लियत सभ खां वधीक जेका आहे अक़लियत बिरादरी मुतासिर थी आहे। ख़ासकेली बिरादरी आहे, ओठा बिरादरी आहे, ॻाहा बिरादरी आहे, सभु बिरादरियूं हिते तक़रीबन गॾु आहिनि। हिते किलोमीटरनि ताईं जेको आहे पाणी जमा थी वियो आहे। पाणी मुसलसिल जेको आहे उहो वधे पियो ऐं जेको आहे इंतिज़ामिया अञा ताईं को एक्शन कोन वरितो आहे। हेठि ही कुदरती लंघ आहिनि जेके खोलिया वञनि ऐं उन हवाले सां कोर्ट जा बि ऑर्डर आहिनि त कुदरती लंघनि ते कब्ज़ो न कयो वञे। पोइ बि इंतिज़ामिया माण्हुनि खे मजबूर कयो आहे, माण्हुनि खे रोडनि ते आंदो अथसि। उन खां अलावा हिते का बि एड वग़ैरह बि उहा माण्हुनि खे न ॾिनी वई आहे। तव्हां चंबड़ रोड ते तव्हां निकिरी ॾिसंदव, हिते जेको आहे को बि तव्हांखे सरकारी टेंट वग़ैरह का शइ कोन मिलंदी।